अचो अचो जंगी दुनिया में एक जाती पाए ऐं जंगी जहाज़नि बाबति ॼाण हासिल करें। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। F-16 दुनिया जो शहज़ादो जहाज़ जंहिंजी हासिलात सभु मुल्क तमन्ना आख़िर इन जहाज़ में अहिड़ी कहिड़ी ख़ूबी आहे अचो त फ़र्ज़ करियो अवां कंहिं मिठाई जे दुकान ते वञो था, अवां मिठाई चखी वठंदा, अवां बिजलीअ जो पखो वठो था, अवां हलाए ॾिसो था, अवां कोट स्वेटर जैकेट वग़ैरह वठो था, अवां पाए ॾिसो था। साॻी रीति वरी शयूं विकिणंदड़ यानी ठाहींदड़ कारखानेदार वरी अवां जे घुर्जुनि मुताबिक़ शयूं ठाहींदा आहिनि। हिते हिकु सुवाल दिलचस्पीअ खां ख़ाली न आहे त सभु जिन्सूं वापराईंदड़ खे ॾेखारबियूं, आज़माइबियूं, टेस्ट करायूं वेंदियूं आहिनि। उते हथियार कीअं टेस्ट कराइजनि, आज़माइजनि, कीअं ॿुधाइजे, कीअं सम्झाइजे त हीअ गन 1 मिंट में केतिरा राउंड फायर कंदी, केतिरा माण्हू मारींदी। हीअ टैंक झंगलनि, बयाबाननि, चरागाहनि में कीअं पंहिंजो पेचरो ठाहींदी। हीउ जहाज़ कीअं उॾामंदो। मिसाल तौरु जहाज़ जो कमु आहे दुश्मन मुल्क में वञी बमबारी करे दुश्मन खे नुक़सानु पहुचाए मोटी अचे। हाणे इहो त थियो हिकु जुमिलो, पर उन में केतिरा ई जुमिला लिकियल आहिनि। मिसाल तौरु हिकु जहाज़ पंहिंजे मुल्क मां उथे दुश्मन जे रेडार खां पाण बचाए दुश्मन मुल्क जे हदुनि में दाख़िल थिए। ज़ाहिर आहे उन लाइ उनखे तमामु हेठां ई परवाज़ करणी पवंदी। साइंसी उसूल आहे त धरतीअ खे वेझो अचण करे शयुनि जो वज़न वधी वञे थो, जंहिं लाइ इन जहाज़ में इंतिहाई ताक़तवर इंजननि जो हुजणु लाज़मी आहे। जॾहिं जहाज़ दुश्मन जे हदुनि में दाख़िल थिए त पंहिंजे निशाने ताईं पहुचण लाइ हुनखे तमामु तेज़ वञिणो पवंदो ऐं उनखे दुश्मन जे जहाज़ मार तयारा शिकन तोपुनि खां मथे हुजणु घुरिजे। इन लाइ जहाज़ जो फुर्तीलो हुजणु ज़रूरी आहे। हुन जो उमूदी परवाज़ करण जी ख़ूबीअ वारो हुजणु बि लाज़मी आहे। हमिलो करण जो मतिलबु इहो कोन्हे त उहो अंधाधुंध गोलियूं वसाए, बम वसाए। हमले जो मतिलबु आहे त हाई कमान खां मिलियल हुक्म मुताबिक़ उन हंध, उन जॻह खे ठीक ठीक निशानो बणाए। तंहिं करे जहाज़ में पंहिंजो निशानो तलाश करण जी सलाहियत जो हुजणु बि लाज़मी आहे। पंहिंजे मुल्क खां परवाज़ करे निशाने ताईं पहुचणु वॾी होशियारीअ वारो कमु आहे, पर जहाज़ जो असुलु इम्तिहान हमले करण खां पोइ शुरू थींदो, छो त दुश्मन मुल्क खे निशानो बणाइण खां पोइ हू हुन जे पोयां पवंदा, पंहिंजा वेढ़ाक जहाज़ हुन जे कढ लॻाईंदा। हाणे हुन जो कमु आहे त हू उतां भॼी अची पाण सही सलामत पंहिंजे मुल्क पहुचे। इहो कमु को एतिरो सवलो कोन्हे। रस्ते ते हुन सां
दुश्मन मुल्क जा वेढ़ाक जहाज़ विढ़ंदा। तंहिं करे उन लाइ उन जो बम्बार हुजण सां गॾु फाइटर हुजण बि ज़रूरी आहे ऐं हवा खां हवा में मार कंदड़ मिज़ाइलनि सां लेस हुजण बि ज़रूरी आहे, न त सही सलामत कोन मुटंदो। उहे सभु ख़ूबियूं आहिनि हिन जहाज़ में, जंहिं करे ई समूरी दुनिया हिन जी आशिक़ आहे ऐं कंहिं बि तौर ते ही जहाज़ हासिलु करण जा जतन कंदो रहे थो हर मुल्क। अवां ख़िला में बाज़ विढ़ंदे ज़रूरु ॾिठा हूंदा। जहाज़ साॻी रीति विढ़ंदा आहिनि। F-16 बाज़ वांगुरु विढ़ंदो आहे, बिल्कुलु हिन शहर वांगुरु पलट कर झपटना, झपट कर पलटना। 1972 में F-15 ऐं 1976 में F-16 जहाज़ ठाहिया विया, जेके हमेशह वांगुरु सभ खां पहिरियां ई अमेरिकी एयरफोर्स ऐं इसराइल जी एयरफोर्स खे ॾिना विया। 1980 में उन जी मार्केटिंग जो फ़ैसिलो कयो वियो। हाणे सुवालु हो त उन्हनि खे भरपूर नमूने सां कीअं आज़माइजे, जंहिं लाइ इराक़ी एटमी रिएक्टर खे तबाह करण जो इंतिख़ाबु कयो वियो, जेको ख़ुफ़िया तौर ते बगदाद खां ॾखण तरफ़ अटकल 18 किलोमीटर परे लॻायो वियो हो। मज़े ऐं हैरत जी ॻाल्हि इहा त सद्दाम हुसैन खे इहो शौक़ु कराइण वारा बि ख़ुदि अमरीकी हुआ। इराक़ी तेल जी कमाई जो वॾो हिसो इन एटमी रिएक्टर ते लॻल हो। आख़िर में जॾहिं सभु कुझु तयारु थी वियो त इसराइल खे इशारो ॾिनो वियो। 7 जून 1981 वारे ॾींहुं F-16 जहाज़ इसराइल मां उथिया, जंहिंजी हिफ़ाज़त F-15 जहाज़ करे रहिया हुआ। हिते इहा ॻाल्हि बि कंदो हलिजे त इराक़ वटि F-16 जहाज़नि खे न त के रहण जो को अहिड़ो सामान हो ऐं न वरी हुन सां विढ़ण लाइ के अहिड़ा वधीक जदीद फाइटर जहाज़ हुआ। इराक़ी जहाज़नि खां वधीक F-16 ख़ुदि पाण हो, पर जीअं त जहाज़नि जी सीरीज़ आज़माइणी हुई, तंहिं करे F-16 जी हिफ़ाज़त लाइ F-15 जहाज़ रवाना कया विया। F-15 सिर्फ़ु फाइटर यानी वेढ़ाक जहाज़ आहे। अॻिते हली उन ते धार हिकु वीडियो ठाहे रखबी। उन्हनि जहाज़नि एटमी रिएक्टर तबाह अहिड़े नमूने कयो जो इराक़ियुनि खे बि ख़बर तॾहिं पई जॾहिं इसराइलियुनि कार्रवाई करण खां पोइ पंहिंजे मुल्क में अची अहिड़ो ऐलान कयो त असां हीउ कमु करे आया आहियूं। इन ऑपरेशन खे ऑपरेशन ओपेरा जो नालो ॾिनो वियो। हीउ हमिलो असल में ईरान तरफ़ां कयल हिकु नाकाम हमले जी तर्ज़ ते कयो वियो हो। जंहिं मुताबिक़ 30 सेप्टेम्बर 1980 यानी ईरान इराक़ जंग खां 8 ॾींहं पोइ सुबुह जो सिॼ निकिरण खां अॻु ईरान मां 4 जहाज़ उथिया, जन अची इराक़ी एटमी रिएक्टर ते हमिलो कयो, पर हू उनखे थोरो नुक़सानु पहुचाइण खां सवाइ कुझु न करे सघिया, जंहिंखे फ्रांसीसी इंजीनियरनि कुझु ॾींहंनि में ई ठीकु करे वरितो। हिन अमलियात शमशीर सोज़ान जो नालो ॾिनो वियो। एटमी रिएक्टर ते अहिड़े क़िस्म जो हमिलो दुनिया जी तारीख़ जो पहिरियों हमिलो हो। एटमी रिएक्टर ते हवाई हमिलो तमामु ख़तरनाक लिखियो वेंदो आहे। इसराइली कार्रवाई जी कामयाबीअ खां पोइ समूरी दुनिया हिन जहाज़ जी आशिक़ बणिजी पई। हीउ जहाज़ अटकल 50 फुट डिघो ऐं 16 फुट ऊचो हुजे थो। हिन जी रफ़्तार 1500 मील फ़ी कलाक यानी 2400 किलोमीटर फ़ी कलाक हूंदी आहे। हीउ जहाज़ अॼु ताईं अमेरिकी ऐं इसराइली एयरफोर्स खां सवाइ पाकिस्तान, हिंदुस्तान, बहरीन, सऊदी अरब, बेल्जियम, डेनमार्क, मिस्र, यूनान, इंडोनेशिया, हॉलैंड, नॉर्वे, ॾखिण कोरिया, पुर्तगाल, सिंगापुर, ताइवान, थाईलैंड, तुर्की ऐं वेनेज़ुएला हासिलु करण में कामयाबु थिया आहिनि। बाक़ी सभु बि उन लाइन में बीठल आहिनि। हिन जहाज़ जी कमाई अमेरिकी पेटियूं पैसनि सां भरे छॾियूं आहिनि।